बा सूर्य सिंधी साईं हातन खान शर मोहतरम बशीर लुंड अदबी संगत एसटीपी मरकजी क़यादत नेशनल डेमोक्रेट पार्टी जा सदर मुमताज ब्रोई साहब जीएसएन महाज की क़यादत भेण नायाब सरकश ऐं सिंधियूं नारियूं हिते शरीक थियूं आहियो ऐं क़ौमी कारकुनो तव्हांखे ख़राज पेश थो कया त जंहिं क़ौम खे मुसलसल कूदरनि जा लाश ॾिना विया आहिनि जिन जी क़यादत मारी वई आहे जिन खे ख़ौफ़ाइतो कयो वियो आहे जिन ते 10 साल रिश्वतखोर विहारिया विया आहिनि जिन जो पाणी चोरायो वियो आहे जिन जे शहरनि ते कब्ज़ो आहे जेके जबर ऐं कारी रात में जीअनि था पर अॼु उहे ॾहरकी जे मैदान ते बीहजनि था त धारा सिंध छॾे वञो सिंध असांजी माउ धारा सिंध छॾे वञो सिंध असांजी माउ हीअ इमरान खान तब्दीली ऐं इंसाफ़ जे नाले में असांजी क़ौम जी नस्ल कशी ऐं जनोसाइड थो करे ऐं असांजी हक़े हाकमियत खां महरूम थो करे त वज़ीर आला जे इख्तियार खां वठी हाकमियत जे इख्तियार खां वठी पोरे जे इख्तियार ताईं असांखे धारियुनि जे ज़रिए अक़लियत में तब्दील करे बेदख़ल करणु थो चाहे असां धरती तां बेदख़ल थियण लाइ तयारु न आहियूं ज़ुल्म जी इंतहा आहे इस्लामाबाद में वेठल अरगून बि चवंदा हुआ त असां अणसुधरियल आहियूं अरब बि चवंदा हुआ त सिंधी अणसुधरियल आहिनि ईरानी बि चवंदा हुआ त सिंधी अणसुधरियल आहिनि यूनानी बि चवंदा हुआ त सिंधी अणसुधरियल हा अंग्रेज़ बि असांखे अणसुधरियल पियो चए इस्लामाबाद जा हाकिम बि चवंदा त असां सुधरियल न आहियूं कब्ज़ेगीरी जो सुधारो क़बूल न आहे असां मुंहं जे दड़े खां वठी अॼु ताईं सुधरियल आहियूं असांजी हज़ारनि सालनि जी तारीख़ आहे त असां कंहिंजे ज़मीनुनि कंहिंजे सरज़मीन पंहिंजूं सरहदूं लताड़े कब्ज़ो न कयो आहे असां पुरअमन माण्हू आहियूं असां ख़ुशहाल माण्हू आहियूं ख़ुशहालनि खे बदहाल कयो था अॼु पाकिस्तान में अरबें डॉलर सुल्तान खज़ाने में विझे थी असांखे 2 वेलनि जी मानी नथा ॾियो सिंध पाकिस्तान में गुरबत ऐं ग़िज़ाई किल्लत जो शिकार हुक्मरान लानत चओ था त जमहूरियत आहे तव्हांजी जमहूरियत ते लानत आहे तव्हांजे जनरल वारी जमहूरियत ते लानत आहे तव्हांजी मार्शल ते लानत आहे इंसाफ़ 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 जे नाले में इमरान खान जो धोखो जमहूरियत जे नाले में आसिफ ज़रदारी जी करप्शन इहो ज़ुल्म ऐं बुख असांखे क़बूल न आहे असां चऊं था त वसीला इज़त भरियो रोज़गार मिले वफ़ाक़ ऐं फेडरेशन ते पंजाब जी गुंडागर्दी क़बूल न आहे करप्टन जो घेरो न आहे नाणो लुटींदड़नि जो घेरो न आहे सियासी ऐं जमहूरी ऐं क़ौमुनि जी बका जी ॻाल्हि कंदड़नि जो घेरो आहे ऐं हाणे गैर मुल्कनि जे करे असांजो वजूद मिटायो था गैर मुल्की कढो पीपल्स पार्टी वारो अरड़ी तनवीब जो राग हले थो राग जारी आहे तव्हांजो पोइ अरड़ी तरमीम जी कानून साज़ी करे गैर मुल्की कढो ऐं पाकिस्तान जे आयल माण्हुनि खे वर्क परमिट ॾियो डोमिसाइल धारियो न खणो सुरी पियो बाबा मुंहिंजूं न्याणियूं पीछूं सुरी पियो परे थी वियो हेॾां थी वियो बाबा परे थी वियो मलिक परे थी इंसाफ़ जे नाले में नाइंसाफ़ी क़बूल न आहे धारिया निकिरनि जे आसिफ ज़रदारी धारियुनि खे नथो कढे त पोइ बिलावल हाउस ऐं सिंध असेंबली जो घेरो कंदासीं सरकार
वाह पीटीआई जी या पीपल्स पार्टी जी पानी कुरान चाहे तो दरिया जा वारस सिंधी बैनुल-अक़वामी कानून चाहे तो दरिया जा वारस सिंधी तब डैम ऐं कैनाल कबूल न आहिनि। पंजाब गैर कानूनी पानी चोराए तो पानी वापस वठी ॾियो, हिस्से जो पानी ॾियो, समुंड जी खाद खे रोकियो, ज़मीनूं आबाद करण लाइ पानी ॾियो, बावकार जियापे जे लाइ रोज़गार ऐं पाणी ऐं दरिया ॾियो। दादागिरी कबूल न आहे। अॼु जेके दोस्त आया आहिनि जिस कम जे धरणे में वो जमहूरी इंसानी हक़नि ऐं वतन जे तहफ़ुज़ जो धरणो आहे। जीअं सिंबाज़ वांगुरु 11 तारीख़ हथ मथे खणो त शरीक थींदासीं। नौजवानों सिंध जूं नारियूं ऐं क़ौमी कारकुनों जनाब GM सैयद सन में हिकिड़ी 12 महीननि में ललकार ॾींदो हो। उहा ललकार छा हुई त धरती जा दोदो, धरती जा ॾाहिरो, धरती जा सिरेमणो ख़ौफ़ ऐं लालच खां बाला धरती सिंध जी बका जी जदोजहद में अॻ में ख़ौफ़ न आहे। पुरअमन माण्हू आहियूं, आशिक़ आहियूं सिंध जा, पंहिंजे माण्हुनि जी ख़ुशहाली ॾिसण था चाहियूं। पंहिंजूं भेणूं ऐं न्याणियूं पोरियो कंदे ज़लील थींदे पिनंदे नथा ॾिसी सघूं। आसिफ ज़रदारी वांगुरु भाड़िया न आहियूं, गैरतमंद आहियूं तॾहिं बेचैन आहियूं। तंहिं करे 18 तारीख़ ते 18 नवंबर ते वरी सकरंड में नेशनल हाईवे ते रैली ऐं धरणो आहे। GS महाज जो तव्हांखे क़बूल आहे? धरणो आहे, रैली आहे। फेडरेशन तव्हां तबाह कई आहे, वफ़ाक़ जो तस्वर तव्हां तबाह कयो आहे, इंसाफ़ जो तस्वर तव्हां तबाह कयो आहे, ख़ुशहाली ते तव्हांजो कब्ज़ो आहे, मुंहिंजे दरिया ते तव्हांजो कब्ज़ो आहे, मुंहिंजे नाणे ऐं अन्न ते तव्हांजो कब्ज़ो आहे। तव्हांजो कब्ज़ो गुंडागिरी क़बूल न आहे। तव्हांजो महिरबानी।